बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। पाकिस्तान ठहे 63 साल गुज़री चुका आहिनि ऐं 63 सालनि में ख़ासि करे जेको सिंध सां वयो वापिरियो आहे उहो कंहिंखां बि लिकियलु कोन्हे। हिन मुल्क में ठाहिण वक़्तु पाकिस्तान मुस्लिम लीग जो वजूदु आयो। अॼु ताईं पाकिस्तान मुस्लिम लीग मुख़्तलिफ़ नालनि सां, मुख़्तलिफ़ शिकिलुनि सां, मुख़्तलिफ़ रंग ऐं रूप में अचनि वञनि रहनि ऐं ठहनि पियूं। पर पाकिस्तान मुस्लिम लीग जेके इदारा ठाहिनि पिया, ड्राहिनि पिया, वरी जोड़नि पिया, उहो हिकिड़ो वॾो बेस आहे त मुस्लिम लीग जेके माण्हू ठाहिनि था उहे घणो तणो इक़्तिदार जे हवाले सां मुस्लिम लीग ठहे थी। जमहूरियत जी बि ॻाल्हि थिए थी, हिकिड़ा जमहूरियत जी ॻाल्हि कनि था, ॿिया इक़्तिदार धड़नि जो साथ ॾियनि पिया, टिया वरी पंहिंजे रंग अंदाज़ सां इक़्तिदार हासिलु करण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। अॼु जेको मुक़दमो आहे उहो मुस्लिम लीग जे हवाले सां आहे ऐं सिंध जे हवाले सां आहे, धरतीअ जे इशूज़ ते आहे ऐं सिंध सां मुस्लिम लीग जे हवाले सां माण्हुनि जो कहिड़ो रवैयो आहे ऐं सिंधी माण्हू मुस्लिम लीग खे कीअं ॾिसे पियो ऐं मुस्लिम लीग जो हिन वक़्तु इतिहाद ॾाढो ज़ोर पकिड़े रहियो आहे। पीर पगारो उन इतिहाद में अहम रोल सर अंजाम ॾिए पियो। मुस्लिम लीग फंक्शनल ऐं मुस्लिम लीग क्यू ॿिनि अहम जमायतुनि इतिहाद में शमूलियत अख़्तियार कई आहे। अॼु जेको असांजो मुक़दमो आहे ऐं मुक़दमे जो महिमान आहे कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। पाकिस्तान मुस्लिम लीग सिंध जो सेक्रेटरी जनरल आहे हलीम आदिल शेख। हलीम साहिबु तव्हांजी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम में अवां वक़्तु कढियो। सभ खां पहिरियां त मुक़दमो असांजो इहो आहे त मुस्लिम लीग पाकिस्तान ठहण खां हिन वक़्तु ताईं मुख़्तलिफ़ नमूननि सां जुड़नि पियूं, मुख़्तलिफ़ नाला शिकिलियूं इदारा ठहनि पिया। हिन वक़्तु क्यू ऐं फंक्शन लीग अवां सिंध जा सेक्रेटरी आहियो ऐं फंक्शन लीग जो जेको सरबराह आहे उहो बि सिंध सां उनजो तहलुक़ु आहे। इतिहाद जुड़ियो आहे जेको अॻु में मुख़ालिफ़ वरी सभु इतिहाद छा सबबु आहे ऐं छा इन सां सिंध जे माण्हूअ खे ऐं मुल्क जे माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो रसंदो ऐं नुक़सान कहिड़ा आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी, अॼु तव्हांजे मुक़दमे जा मुलज़िम असां वेठा आहियूं तव्हांजे साम्हूं। तव्हां जेकी ॻाल्हि कई मुस्लिम लीग जी, पाकिस्तान ठहण वक़्तु मुस्लिम लीग कोन जुड़ी। मुस्लिम लीग 1906 में जुड़ी। उन में सॼी पोइ तहरीक पाकिस्तान खां हले पई मुस्लिम मुख़्तलिफ़ नालनि सां मौजूदु आहे। न पाकिस्तान मुस्लिम लीग जे नाले सां। बाक़ी ग्रुप त हाणे असांजी त 1906 में शुरू थी आहे। 100 साल खां वधीक असांखे 104 साल थी विया आहिनि। उन में जेकॾहिं 3-4 धड़ा आहिनि त उहो वॾी ॻाल्हि कोन्हे। हिते 1970 में ठहण वारी पार्टियुनि जा बि अलाए को शहीद ग्रुप आहे, को कहिड़ो ग्रुप आहे, को कहिड़ो ग्रुप आहे, को पार्लियामेंटेरियन आहे, 3 पी आहिनि, कंहिंमें 4 पी आहिनि। उहो ग्रुपिंग जो इशू न आहे। हर पार्टी में ग्रुपिंग, जेतिरी वॾी पार्टी हूंदी ओतिरा ग्रुप्स हूंदा। असां सम्झूं था त असां पाकिस्तान खे ठाहियो। असां हाणे जेको इंज़माम थियो आहे इहो इक़्तिदार लाइ कोन्ह थियो आहे। इतिहाद कोन्हे, हिकिड़ो मर्जर थियो आहे ॿ पार्टियूं। इहो तव्हां क्लियर ॿुधायां त इहो कंहिं इक़्तिदार लाइ कोन्हे, कंहिं गेम जो हिसो कोन्हे। इहो असां ॾिठो त हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि जहिड़ी सिंध जी पार्टीअ खे वोट ॾिना, मोहतरमा जी शहीद जी शहादत खां पोइ उन्हनि खे सम्झो त बाक़ाइदा वॾो मैंडेट ॾिनो। उहे वञी पाकिस्तान खे कमज़ोर पिया कनि, सिंध खे कमज़ोर पिया कनि। सिंधियुनि खे उन्हनि रोदन उछले छॾियो आहे, बंधनि ते उछले छॾियो आहे, बंदि टोड़े छॾिया आहिनि। असां सोचियो त हिन वक़्तु मुल्क खे मज़बूत करण लाइ, सिस्टम खे बचाइण लाइ उहो मुस्लिम लीग जेके पाकिस्तान मुस्लिम लीग हुई 1906 में, जंहिंजी क़यादत क़ाइदे आज़म कई, अॼु उहा मुस्लिम लीग खे असां सभु गॾिजूं, पंहिंजा इख़्तिलाफ़ात, पंहिंजी क़यादतूं, पंहिंजा नज़रिया सभु। नज़रियो त हिकिड़ो हुयो, कुझु इशूज़ हुया जंहिंखे अॼु माशाअल्लाह पीर साहिब पागारे जी क़यादत में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग क़ाइदे आज़म जेको आहे उहो इतिहाद थियो आहे, मर्जर थियो, इंज़माम हिकु थी पार्टी थी आहे। उन जो सरबराह जेको आहे पीर साहिब पागारे जो क़ाइदे आज़म मुस्लिम लीग त ठाही परवेज़ मशरफ जे इक़्तिदारी दौरनि में। उन वक़्तु सदर हो, उन ठाही चौधरी शुजात सभु नवाज़ शरीफ़ खे छॾे परवेज़ मशरफ सां गॾु आया। असां ठाही पाकिस्तान मुस्लिम लीग, असां ठाही। मुशर्रफ जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिब असांखे छॾे सभु गॾु उनखे चङो मुड़ुस कई वेठा। न चङो मुड़ुस कोन हो। असांजो सदर चौधरी शुजात हुसैन हो, अॻु में असां मियां अज़हर हो, सवाइ त मियां अज़हर जेकॾहिं परवेज़ मशरफ जी मर्ज़ी न हले त उनखे कढी निकालींदी। न मियां साहिब गैर फ़ाइल थी वियो। मुस्लिम लीग मियां साहिब जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ छॾे वियो, उन वक़्तु जेके मुस्लिम लीग पाकिस्तान में रहिजी आहे, या त हू सभु हलिया मियां साहिब खणी वञे सभिनी खे जहाज़, ॿियो ॿ 2 जहाज़ करे असांखे सभिनी खणी वञे, पोइ ठीकु आहे जदा मुस्लिम लीग ठही वञे। पर जेके हिते रहिजी विया माण्हू, जेके मुस्लिम लीग हुआ, जेके ॿी पार्टी में न पिया वञनि चाहिनि ऐं जेको सम्झनि था त मियां नवाज़ शरीफ़ जीअं छॾे वियो आहे असांखे विच मंझंदि में, इनखे न छॾणु खपे हा, त इहा मुस्लिम लीग कोन्ह ठही आहे। असां पंहिंजी मुस्लिम लीग खे इंटैक्ट रखियो, असां मुस्लिम लीग खे क़ाइमु रखियो, असां मुस्लिम लीग वर्कर खे इंटैक्ट रखियो। तंहिं करे त मुस्लिम लीग जो वजूद रहे। उन ई मुस्लिम लीग 2002 में इलेक्शन कराया।
उन मुस्लिम लीग 2008 में इलेक्शन कराया ऐं सॼो जमहूरी निज़ाम 11 साल उन जमहूरी निज़ाम जी ॻाल्हि पियो कया इक़्तिदार में मुस्लिम लीग उहा क्यों रही परवेज़ मशहबे शिकिल में अवां सभु रहिया पर उन सिंध खे ख़ासि करे मुल्क खे सिंध खे त घणो तो नुक़सानु मिलियो उहे माण्हू अची विया जिन खे को सुञाणींदो बि कोन हो कहिड़ा माण्हू हाणे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो सिंध जो नारो सिंध जो कमु करण वारी पार्टी सिंध जी ॻाल्हि करण कहिड़ो फ़ाइदो ॾिनो फ़ाइदो कोन पर कल्ह जेकी 11 साल खंड केतिरे में 11 साल गेह केतिरे में अटो केतिरे में सिंध जो 11 साल केतिरे में उन खां पोइ असांजे दट में ॾिसो न 11 साल या 9 साल असां चऊं 11 नथा चऊं 9 साल 1999 खां वठी लॻा असांजी गवर्नमेंट आई आहे त 2002 में आई आहे ऐं असांजी गवर्नमेंट 2007-8 में वई आहे असां 5 साल आहियूं 11 साल असांजा न आहिनि मुशर्रफ ॼाणे मुशर्रफ रहियो हूंदो साईं मुशर्रफ 9 साल रहियो 12 साल कोन रहियो आहे 99 खां ऐं 2008 ते रहियो आहे 9 साल मुशर्रफ रहियो आहे मुंहिंजी ॻाल्हि आहे असां भाई 5 सालनि जी ॻाल्हि था कयूं 5 सालनि में डॉलर हिकिड़ी ॻाल्हि आहे बाक़ी त तव्हांखे खंड ॿुधायां तव्हांजो न डॉलर 60 रुपीज़ खां रुपयो मथे कोन वियो आहे इट मीन्स इकोनॉमी असांजी स्टेबल रही आहे ऐं उन खां पोइ अॼु ॾिसो हाल कहिड़ो कयो आहे कला ॿियो हिकिड़ो वॾो तोहफ़ो अॼु ॾिसो जेकॾहिं नाज़िम हुजनि आहे इन मुल्क में 80,000 नाज़िम काउंसलर नाइब नाज़िम डिस्ट्रिक्ट नाज़िम हुया इहो तबाही कोन अचे हा माण्हू अॼु ॾिसो माण्हू सैलाब में केरु थो ॾिसे कैंप में केरु वेठो आहे पटवारी तपेदार नालो ई करप्शन जो आहे तपेदार अॼु कैंपनि में वेठा आहिनि जेके माण्हुनि खे सप्लाई था कनि अॼु जेकॾहिं नाज़िम हुजनि हा इहे काउंसलर वेठा हुजनि निज़ाम आहे बल्दियाती निज़ाम जेको मौजूदा गवर्नमेंट कल्ह बिल बि पास कयो हुनखे पोइ ते धिके छॾियो आहे उनजे मुख़ालिफ़ कयो पिया त उहो ग़लति बिल पास कयो आहे जी जेको कल्ह बिल पास कयो आहे इहो आवाम दुश्मनी आहे इहो बिल्कुलु पीपल पार्टी जी हिस्ट्री में इन्हनि कॾहिं बल्दियाती इलेक्शन कोन कराया आहिनि ऐं इहो इन्हनि खे हाणे बि नथा सम्झो त उनजी उमेद आहे न कराईंदा साईं इहो पाण हलाए वेंदा इलेक्शन कोन थींदा ऐं हाणे चवनि था बोर्ड जे करे कोन करायो आहे इहो 3 दफ़ा मुल्तवी कनि पिया ॻाल्हि इहा इन्हनि खे ख़ौफ़ हूंदो आहे जॾहिं हुकुमरान में ईंदा आहिनि चवंदा ठीकु आहे यार नाज़िमनि खे कहिड़ी ज़रूरत आहे क्यों उन लाइ कहिड़ो एक्शन खणंदी छा उन लाइ मुखालफ़त कई आहे ऐं असां इनशाला ही फ़िलहाल त बोर्ड असां नथा अचणु चाहियूं हिकिड़ो त इहा त इन्हनि खे मौक़ो कोन्हे इनशाला ही पाण हलाए वेंदा त इन्हनि खे रिवर्स कंदा बल्दियाती इलेक्शन अवाम जो इक़्तिदार अवाम जो फंड अवाम जो इख़्तियार अवाम वटि हुजणु खपे इहे जमहूरी हुकूमत नाम निहाद जमहूरी हुकूमत चवाइण वारा इन्हनि जो गैर जमहूरी इक़दाम आहे इहो जेको कल्ह इन्हनि जो बल्दियाती इलेक्शन मुल्तवी खे गैर मुयना मुदत लाइ इहो इन्हनि जो हिकिड़ो त गैर मुयना सम्झो त इहो मिसाल हिकिड़ो सिग्नल आहे तव्हां सभिनी लाइ असां सॼे सिंध जे दोस्तनि लाइ त तव्हां गैर मुयना जो मतिलबु आहे त हाणे बोर्ड वारा जल्दी छुटण वारा न आहिनि इहो चवंदा पिया हूंदा पाणी में पिया हूंदा बंधनि ते अहिड़ी को मुसीबत थोरी आहे जेकॾहिं बल्दियाती इलेक्शन अॻु में कराए छॾींदा इहो हाल बुरो कोन थिए हा डिस्ट्रिक्ट नाज़िम ॾिसो नासिर शाह जेकॾहिं डिस्ट्रिक्ट नाज़िम हुजे हा न त ख़ुर्शीद शाह बंदि कोन टोड़े डिस्ट्रिक्ट नाज़िम हुजे हा त ख़ुर्शीद सां बंदि कोन टोड़िया छा आहे त डिस्ट्रिक्ट नाज़िम वटि हिकिड़ी पावर हुई इख़्तियार हो हाणे हिकिड़े MNA साहिब जी दिलि कयो बाबा हितां टोड़े छॾियो पंहिंजी मां शुगर मिल बचाए वठां वॾा हिन में शेयर होल्डर आहिनि बसि ठीकु आहे बची वियो शक्कर छा अथई टोड़ी वारो ठुल खे लोड़ियो टोरी वारो बंदि असांजे ॻोठु पहुतो डेरा मुराद जमाली असांजी पंजाब खां शिफ्ट थी असां पहिरियां उतां पहुतासीं मुंहिंजो मतिलबु आहे टोड़ी जो पाणी पोइ दादू आयो टोड़ी जो पाणी सॼी तबाही उन करे थी आहे न सैलाब वियो पाणी पियो डांस करे सिंध में कंहिंजी आहे नाअहली नाकामी करप्शन इन में चवांसि थो सिंध में जेको बि हाणे थियो आहे इन में गुज़िरियल 15 सालनि में जेके बि माण्हू भली असांजी हुकूमत जा हुजनि या इन्हनि जा हुजनि जेके बि इरीगेशन जा वज़ीर रहिया आहिनि जेके इरीगेशन जा इंजीनियर्स आहिनि चीफ इंजीनियर्स आहिनि सीधा इन्हनि सभिनी खे इन्हनि जी इंक्वायरी कराई वञे इन्हनि जे अकाउंट्स गुज़िरियल दौर में जेके वज़ीर हुयो मौजूदा हुकूमत उन ते इल्ज़ाम हणे पई त करप्शन करे उन्हनि पथर न फिटी कयो मुंहुं कारो इन्हनि जो बि आहे मां त सभिनी जी ॻाल्हि थो कयां न मां त उन्हनि जी बि चवां थो जेके 15 साल में रहिया आहिनि छा त हीउ जेको सानियो थियो आहे सिंध में ॾिसो न बोर हर जॻह ईंदा आहिनि सिंध में जेकी तबाही थी आहे इन मतिलबु आहे त 15 साल न को पथर उछलियो वियो न कोई बंदनि जी सफ़ाई कागज़नि में थी इन्हनि जा इंजीनियर इन्हनि जा ठेकेदार इन्हनि जा वज़ीर सभिनी जा इंक्वायरी थियणु घुरिजे इन्हनि जा अकाउंट सीज़ थियणु घुरिजनि इन्हनि जा असांजा चेक करणु खपजनि उहो उन्हनि खे नीलाम करे इन्हनि बोर्ड मुतासिरीन जा विराए वञे जेके बि हुजनि भली असांजा हुजनि इन्हनि जा हुजनि जेके बि हुजनि मां प्रोग्राम जे वक़्तु जा आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ अचूं था तव्हां मथां खोड़ सारा मुक़दमा आहिनि पर वक़्तु आहे ब्रेक जो नाज़रीन वठूं था ब्रेक असां सां महिमान गॾु आहे हलीम आदिल शेख पाण मुस्लिम लीग क्यू सिंध जो सेक्रेटरी जनरल आहे खोड़ ॻाल्हियूं कबियूं पर ब्रेक खां पोइ